नाज़रीन, पाकिस्तान में पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त सूबाई गवर्नमेंट वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ ऐं वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमत जे ख़िलाफ़ रोडनि ते एहतिजाज जी सूरत में निकिरी पिया आहिनि। इन हवाले सां असांजे सचाई न्यूज़ जे नुमाइंदे इलाही बख़्श भुट्टो हिकु रिपोर्ट तयारु कई आहे। अचो त ॾिसूं त इन रिपोर्ट में मदई जी वासी पीपल्स पार्टी जे इन एहतजाज ऐं PTI जे एहतजाज बाबति कहिड़ा था वीचार वठनि। पीपल्स पार्टी तो या इस्लामाबाद लॉन्ग मार्च का करोड़ रुपया खर्च करे PTI हुकूमत वारा हिते आने लॉन्ग मार्च का करोड़ रुपया खर्च करे तव्हां मिस्किन आहे गरीब आवाम खे फ़ाइदो कहिड़ो? फ़ाइदो कोई भी ना है। जेको भी बादशाह ईंदो पंहिंजे लाइ ईंदो। हे भी बादशाह माना चाल आहे बिलावल जी। कहिड़ो भी बादशाह ईंदो पंहिंजे पेट लाइ ईंदो। उहो पंहिंजे अवाम जो कॾहिं न सोचींदा त अवाम छा आहे। अवाम खे जीअं जहिड़ो भी बादशाह थो अचे न अवाम जी रत था पीअनि। हे अवाम जो ई था खाइनि, अवाम जी रत था पीअनि। कुझु ई न थींदो। जेको भी बादशाह ईंदो पंहिंजी अवाम जो ख़्यालु न कंदा आहिनि, पंहिंजे फ़ाइदे लाइ था ॿ ई सोचनि। जेके भी इमरान हुजे चाहे या बिलावल हुजे। बहरहाल फ़ाइदो ई नथो मिले। बुख ते मरूं था, ॿियो फ़ाइदो कहिड़ो? बाबा हर शइ महांग पथी वई आहे। का शइ कोन्हे, बुख सां मरूं। तव्हांखे ॾियनि छा? ॿियनि जो ग़रीबनि जो कर्ज़ लाहिनि, कुझु ॿ रुपया ॾियनि, कोई मिस्किननि खे बि छा ॾींदा। ऐं दरअसल ॻाल्हि शायदि फ़ाइदो मतिलबु त ॿिन्हिनि में कोई कोन्हे न पए हिन महिल ताईं। सम्झो ॻाल्हि। ॿियो त सिंध में जेको वायलेशन थी रहा है मेरिट जी थी रही है उहा काफ़ी जो मतिलबु सालनि खां मतिलबु असां सिंध यूनिवर्सिटी जो 2009 में टेस्ट पास कईसीं। हिन महिल त असां इंसाफ़ न कयो वियो आहे। असां केस कोर्ट में हली रहिया आहिनि ऐं उहा सिंध जी पीपल्स पार्टी सिंध जी पार्टी थी करे बि माना उहा असांजे सिंधी जे हक़नि जे लाइ नथी विड़े। ऐं PTI वारनि बि मतिलबु जेको मजबूत ॾिसे उन्हनि बि महांगाई वधाए छॾी आहे। उन्हनि बि ख़ातिर का मतिलबु उनखे बि कामयाबी न मिली आहे ऐं उहे बि उन्हनि में को ख़ासि कमु उन्हनि बि न कयो आहे। बराबरि पर असांजो जेको फ़र्ज़ु आहे असांजे PTI ते वधीक फ़र्ज़ु मतिलबु थिए त उहो सिंध जे माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि कनि ऐं सिंधियुनि जे नौजवान खे नौकरियूं ॾियनि। हाणे आहे बि टेस्ट वरिती आहे। उन में बि हुननि मतिलबु हार्ड एज डिक्लेयर करे मनपसंद माण्हू खणण लाइ उन हिकिड़ी पॉलिसी जोड़ी आहे। जॾहिं त असां वेटिंग में 12 सालनि खां वेटिंग में वेठा आहियूं। सिंध यूनिवर्सिटी वारा असांखे ऑर्डर हिन महिल त नथा न वञनि जेका सरासर हिकिड़ी कानून जी मेरिट जी लताड़ आहे PTI वारनि खे। न अवाम खे छा फ़ाइदो आहे इन जे लॉन्ग मार्च करण सां? इन जे लॉन्ग मार्च करण सां अवाम खे छा फ़ाइदो आहे? अवाम खे फ़ाइदो कहिड़ो पवंदो? मिड़ई सियासी माण्हू ॾेखारींदा पंहिंजो ॾेखाव। PTI वारा त वरी पंजाब करण विया आहिनि। ठीकु आहे, उनजो हक़ु आहे, जाइज़ मसइलो आहे। छो त इमरान हुकूमत महांगाई तमामु तेज़ करे छॾी आहे ऐं ग़रीब जीअण जंजाल थी वियो आहे सभु। बाक़ी हाणे उनजे अपोज़िशन में PTI वारा जेको आहे सो कनि था। पर PTI वारा कारकुननि जो साईं शाह साहब जेको आहे इहो कुरैशी साहब इहो पंहिंजो मुरीदी खादिम वारनि ॾे वियो आहे। पर ॾिसी रहिजे पर इंशाअल्लाह ताला कामयाबी कोन थींदी हुनजी। भला PTI वारनि सिंध में छा ॾिनो आहे? PTI वारा जेका आहे न रोज़गार ॾींदा आहिनि, बिल्कुलु हर शइ ॾींदा कंदा आहिनि। ऐं PTI जो खाई मंझे वोट बि असां अक्सर करे PTI खे ॾिनो आहे ऐं PTI वारनि खे मंझे PP ॾींदी आहे हिन वक़्तु बि गंज ॾिनो पर हेठियां जेके असांजा आहिनि हेठियां त पंहिंजे हिसाब सां ॾियनि न ॾियनि, बाक़ी मथां गंज थो मिले। ॿिन्हिनि मां को बि फ़ाइदो न आहे। हो जेका आहिनि पंहिंजे कुर्सीअ लाइ था कनि PTI वारा ऐं हो जेका आहिनि पंहिंजी कुर्सी बचाइण जे कढ आहिनि। अवाम खे ॿिन्हिनि को बि फ़ाइदो न ॾिनो आहे हिन वक़्त ताईं। न PTI ॾिना 15 साल PTI गवर्नमेंट कई आहे। हिन वक़्त ताईं कंहिंखे पटे वाली जो ऑर्डर बि न मिलियो आहे 15 सालनि में। ऐं PTI वारनि 1 करोड़ जो वाइदो कयो आहे। कंहिंखे पटे वाली बि मिली आहे सिंध में। पंजाब में 55 रुपए किलो, सिंध में 85 रुपए किलो अटो आहे। ये PTI वारनि फ़ाइदो ॾिनो आहे हिनखे अवाम खे? को बि फ़ाइदो न ॾिनो अवाम खे को बि फ़ाइदो न आहे। छो फ़ाइदो न आहे? कहिड़ो छा में फ़ाइदो आहे? PTI वारा चढ़िया आहिनि त बि अवाम उहो ई सुरनि में आहे। PTI चढ़ी आहे त बि अवाम उहो ई सुरनि में आहे। ॾींहों ॾींहों महांग थींदो थो वञे। 2 साल सिर्फ़ु पीपल्स पार्टी वारा इस्लामाबाद लॉन्ग मार्च कयो अथऊं ऐं PTI वारा सिंध में आहिनि त अवाम खे छा ॾिनो अथव? कहिड़ो फ़ाइदो? अवाम खे मां छा चवां, पाण समझदार आहियो। छा अॻु में मिलियो आहे छा हाणे मिलंदो? अवाम खे कुझु कोन मिलंदो। सिंध हुकूमत खे घणो कुझु ॾिनो आहे। सिंध हुकूमत खे अवाम खे सिंध में घणो कुझु ॾिनो आहे। जेको ॾिनो त सभिनि जे साम्हूं आहे। PTI छा ॾिनो आहे साईं? उहो सभिनि जे साम्हूं आहे। फ़ाइदो इहो ई आहे त जेको आहे सो सस्ता बि थींदी, महांगो सौदो वठूं था।
छा सिंध हुकूमत छा ॾिनो आवाम कुझु ॾिनो अथई सिंध हुकूमत छा ॾिनी आहे आवाम खे कुझु बि न ॾिनो अथई ऐं पीटीआई हुकूमत कुझु बि उन बि न ॾिनो आहे रहंदो महांग पियो करे छॾींदा तेज़ आवाम खे त को फ़ाइदो ई न हूंदो न जेकर सिंध में आयो आहे साईं बि पंहिंजे मुफ़ाद जे लाइ आवाम खे कहिड़ो हिननि फ़ाइदो ॾिनो आहे अॻु में जो हाणे ॾींदा वरी बि असांखे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट भली हुन में ग़रीबनि खे नौकरियूं मिलंदियूं आहिनि सस्ताइप थींदी आहे भाई पीटीआई त रोले छॾियो आहे माण्हुनि खे सफ़ा तबाह करे छॾियो अथऊं कुझु बचो ई न आहे छा मोहम्मद कुरैशी कहिड़ो मोह वठी सिंध में आयो आहे सिंध वारनि खे ॾिनो छा अथऊं सिंध में हुकूमत कंदी आहे सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी जी आहे पर ॿिए केरु पीपल्स पार्टीअ गंज ॾिनो आहे न पीपल्स पार्टीअ नौकरियूं ॾिनियूं पीटीआई नौकरियुनि में माण्हू लाथा हिन जो इमरान ख़ान बिल पियो साड़े त मां हीअं कंदुमि उन छा ॾिनो आहे असांखे बिजली महांगी करे छॾियईं तेल ॿीणो करे छॾियईं खाद खुराक हर शइ असां खां ॿीणी करे छॾियईं असां ग़रीबनि खे त हिन मारे छॾियो आहे हिन छा कयो आहे इमरान ख़ान छा कयो जेको कंटेनर ते बीह चए पियो मैं यूं करूँगा उन छा कयो उन तबाह त उन कयो आहे उन कहिड़ो असांखे हिते को ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो अथई को अटो सस्तो कयईं को तेल सस्तो कयईं को गिहु सस्तो कयईं हिते ग़रीब जेको मज़दूर आहे जेको 600 रुपया कमाए थो उनजो हाल इमरान ख़ान त को रिलीफ ई न ॾिनो आहे 5 साल उन चयो त मां नौकरियूं ॾींदुमि घर ॾींदुमि जेको आहे पीटीआई त माना सफ़ा फेल वई आहे इन खां अॻु में नवाज़ लीग पीपल्स पार्टी हुई उन ज़बरदस्त कमु कयो सिंध में बि पीपल्स पार्टी ज़बरदस्त कमु थी करे पीटीआई असांखे सिंध वारनि खे ऐं पाकिस्तान वारनि खे को बि रिलीफ न ॾिनो आहे हिन वक़्तु सिंध हुकूमत सिंध वारा ग़रीब मिस्किन खे छा ॾिनो आहे सिंध गवर्नमेंट काफ़ी रिलीफ ॾिनो आहे रोड रस्ता हाणे नौकरियूं थी ॾे 1 खां 4 ग्रेड ताईं उहे बि ऑर्डर निकिरंदा पीपल्स पार्टी उहा पार्टी आहे जेकी हर ग़रीब ऐं मिस्किन खे ॾींदी ईंदी आहे उहे नौकरियूं त पंहिंजे कारकुननि खे ॾींदियूं आवाम खे छा ॾींदियूं? साईं अवाम खे मिलंदियूं सभु कारकुन अवाम उहो उन पार्टी पॉलिसीअ ते कोई फ़ाइदो न आहे इहो वॾेरा पंहिंजे पेट जे ख़ातिर विया आहिनि जेके बि वॾेरा आहिनि जेके मिनिस्टर आहिनि पीपल्स पार्टी जे वज़ीर आला खां वठी ताईं बिलावल ताईं जेका बि करप्शन थी आहे उहा पीपल्स पार्टी अॼु बि टाउन जो यूसिन जा पैसा ख़र्च लॉन्ग मार्च में कया था वञनि सिंध खे नास्त नाबूद कयो वियो आहे 470 गिह खे 70 ते पुॼायो अथऊं 470 ते ऐं हर शइ महांगी करे छॾियो हर शइ शहर हिते महांगी करे छॾी अथऊं उन पीपल्स पार्टी जेके बि पैसा हिन शहरनि ते ख़र्च नथा थियनि शहर जी साफ़ सुथराई ॾिसो त केॾी गंदगी लॻी पई आहे नाला भरिजी विया आहिनि ऐं उन खां पोइ जेको कोई बि ऑफिसर कमु करण लाइ तयारु न अगरि जे फर्दी जेको आहे हिकिड़ा स्वीपरनि जी जाइ स्वीपर एतिरा आहिनि मदईअ में जेके पाण खे अलाए छा था सम्झनि पर जेको जॾहिं गंदगी थी आहे या हिते जेको कोई बि कमु नथो करे स्वीपर चवंदा असुली हक़दार जेका असां आहियूं हाणे असांजे जेको आहे नाजाइज़ छो था कनि ॿिया भर्ती करे असांजी पघारूं छो था खाइनि इहे वॾेरनि जा माण्हू आहिनि जेके बंगलनि ते कमु कंदा आहिनि ॿिए हंधि कमु कंदा आहिनि ऐं उन खां पीपल्स पार्टी जेका बि लॉन्ग मार्च कयो आहे उहो पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर पंहिंजे बचाव ख़ातिर पंहिंजे पेट ख़ातिर कयो आहे। महिरबानी।